अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि दोस्तनि सो जारी है ब्रेक न्यूज़ असां शेयर कंदासीं सिंध इंसाफ़ टीम न्यूज़ खां। त नाज़रीन, कराची में समुंड में पानी न हुजण करे सिंधु दरिया में भी पानी घटिजी थियण लॻो कि गुदू बैराज में भी वञी 11,600 रिकॉर्ड वञी बीठो। कंहिंमें सिंधु दरिया में 6,600 वञी बीठो। त कंहिंमें फसल ग़रीबाना न थियण करे ख़र्चो ज़ाहिर कयो वियो आहे। हुन अहम ब्रेक न्यूज़ आहे त तव्हां ते पहुचायूं पिया त ॿिनि मुल्कनि में पाणी मोकिलियो पियो वञे, कंहिंमें इंडिया ऐं चीन ऐं कंहिंमें त भारत इलाइक़ो पाणी ॾियण जो इनकाफ पैदा थी रहियो आहे, वधी रहियो आहे। ऐं सिंधु दरिया में ॾींहुं ॾींहुं कमाए 24 कलाकनि में राठ थींदी थी वञे। न थियण करे सिंधु दरिया जा पाणी सवे गिराबादी आबाद ज़मीनूं किथे आहिनि उहे गिराबाद थियण लॻियूं आहिनि। कंहिंमें फसल इंतिसाल न थी सघे, इहो प्रोग्राम ज़ाहिर थी रहियो आहे।